वज़ीर आज़म चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस मुक़ररी जी समरी सदर खे उमाणे छॾी। फील्ड मार्शल आसिम मुनीर चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां गॾु चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस बि हूंदो। एयर चीफ ज़हीर अहमद बाबर सिद्धू जी मुदे में 2 साल वाध जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर ईंदड़ 5 सालनि ताईं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस हूंदो। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर पाकिस्तान जो पहिरियों चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस हूंदो। एक बरोबर नाज़रीन या ख़बर शेयर कंदालूं। वज़ीर आज़म चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस मुक़ररी जी समरी सदर खे उमाणे छॾी। फील्ड मार्शल आसिम मुनीर चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां गॾु चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस हूंदो। एयर चीफ ज़हीर अहमद बाबर सिद्धू जे मुदे में 2 साल वाध जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर ईंदड़ 5 सालनि ताईं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस हूंदो। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर पाकिस्तान जो पहिरियों चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस हूंदो। वज़ीर आज़म चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस मुक़ररी जी समरी सदर खे उमाणे छॾी आहे।